पहिरीं त स्क्वायर एकेडमी खे जिन अॼु कल्चरल डे जे हवाले सां ॾाढो बहितरीनु प्रोग्राम कयो ऐं उन में शागिर्दनि ॾाढो सुठो ॻाल्हायो, स्पीचिस सुठियूं कयूं, गुफ़्तगू सुठी कयूं। सिंध में जेको तालीमी निज़ाम आहे ऐं जेको हेल्थ जो निज़ाम आहे उहो मुदे ख़ारिज आहे, आउटडेटेड थी चुको आहे। माना त अस्पतालनि में वञो त डॉक्टर इन्वेस्टिगेशन्स कोन कंदा, टेस्टूं कोन कंदा, 8-10 दवाऊं लिखी ॾेई छॾींदा। का दवा त लॻंदी। ऐं फार्मास्यूटिकल कंपनियूं डॉक्टर्स खे स्पॉन्सर कनि थियूं, सभु न पर अक्सर डॉक्टरनि खे, ऐं उन्हनि खे चयो वञे थो त फलाणी दवा लिखो। पोइ उहे महांगियूं दवाऊं लिखनि था, मरीज़ खे दवा हिकिड़ी खपे, 7 दवाऊं उन्हनि सां ॿियूं लिखियल आहिनि। उहे 7 दवाऊं छो लिखियल आहिनि? जो उहे कंपनियूं उन्हनि खे पैसा ॾियनि थियूं घुमण जा, फर्नीचर जा ऐं कमीशन्स जा। सो हेल्थ सेक्टर ईअं तबाह थी चुको आहे। अस्पतालुनि में वैक्सीनेशन्स कोन्हनि, दवाऊं कोन्हनि, इलाजु कोन्हे, जदीद इन्वेस्टिगेशन्स जा औज़ार कोन्हनि, लैब्स कोन्हनि, का शइ कान्हे। हैदराबाद में को बि मरीज़ सीरियस थिए तव्हांखे कराची खणी वञिणो आहे, सखर में थिए कराची खणी वञिणो आहे। माना उहो जेको पुलिस जा ऑफिसर ज़ख़्मी थिया पिया आहिनि उहे बि कराची कोन था शिफ्ट थी सघनि, उते इलाजु जेसीं थिए अंधो मंडो इलाजु थी थो वञे। ईअं ई हेल्थ सेक्टर तबाह आहे। एजुकेशन सेक्टर सिंध में शागिर्दनि खे हिकिड़ा रोबोट्स तयारु पिया कया वञनि, अलवक बे बदक फलाणो 1 2 बिडू 4, नई का शइ, का आर्टिफिशियल इंटेलिजेंस, का अंग्रेज़ी, का जर्मन, का फ्रेंच, का हिस्ट्री, तारीख़ कहिड़ी थी पढ़ाई वञे। तारीख़ में, सिंध जी तारीख़ में, पाकिस्तान जी तारीख़ में, समाजी अभ्यास में को ज़िक्र आहे शेख अयाज़ जो, को ज़िक्र आहे रसूल बख्श पली जो, GM सैयद जो, को ज़िक्र आहे इब्राहिम जोए जो, ज़िक्र ई कोन्हे। को उस्ताद बुखारी जो, को शाइरीअ जो, को अदब जो, को अफ़साने जो, को नावल्स जो, अमर जलील ते को किताबनि में को सबक़ु आहे, कुझु बि कोन्हे। जेका हू ॿुधाइनि सर सैयद अहमद ख़ान, शाह वलीउल्लाह, तेतू मीर, इहे वेठा पढ़ाइनि। तेतू मीर या शाह वलीउल्लाह या सर सैयद अहमद ख़ान चङा कम कया हूंदा, पर उनखां वधीक चङा कम सिंध जे माण्हुनि बि कया आहिनि न। ग़ुलाम मोहम्मद बुरगड़ी कया हूंदा, उन जो को ज़िक्र आहे हिते। काज़ी फैज़ मोहम्मद जो को ज़िक्र आहे, मिर्ज़ा कलीज बेग जो, डॉक्टर नबी बख्श बलोच जो, AJ उत्तम जो, कीरत बाबाणी जो, गोबिंद माली जो, पोपटी हीरानंदाणी जो, सुंदरी उत्तम चंदाणी जो, नसीम खरल जो, ज़िक्र ई कोन्हे। ऐं एजुकेशन में शागिर्द जी तरबियत इहा बि कान थी कई वञे त शागिर्द को सफ़ाई करणु सिखे स्कूल जी, शागिर्द को वण पोखणु सिखे। माना स्कूलनि में या तरबियत जे इदारनि में माण्हुनि खे इहो सेखारणु खपे न त ही वण असांजी काइनात जो हिसो आहिनि, असां वांगुरु ज़िंदा शइ आहिनि। जानवरनि खे न मारियो। क्लास में कोड़ो सबक़ु आहे कंहिं स्कूल जे में त जानवरनि खे न मारियो। इहो त हूंदो आहे त साबू ॾिने खे हार ॾिना या तोते खे न मार, इहो त फस्ट क्लास ठीकु आहे, पर ॻोठनि में कुते खे माण्हू वेठो पथर हणे, हरूभरू झिरकियुनि जा आखेरा वेठो ड्राए, तितरनि जो शिकार पियो थिए। माना काइनात सां मिलणु, नेचर सां मिलण जो को सबक़ु ई कोन्हे। दुनिया जे मुल्कनि में आउं ॿाहिरां मोटियो आहियां, दुनिया जे मुल्कनि में माण्हुनि जी तरबियत थी थिए, वणनि सां मुहबत, इंसाननि सां मुहबत, अमन सां मुहबत, डिसिप्लिन में हलणु। डिसिप्लिन ऐं नज़्म ज़ब्त जो दर्स ई कोन्हे। ख़ुदि उस्तादनि जदीद तालीम सिख्या हासिलु कोन कई आहे। तंहिंजे करे सिंध जे उस्तादनि ऐं शागिर्दनि खे जदीद बणाइण जी ज़रूरत आहे। हाणे ॿी ॻाल्हि त इहे जेके सिंध जे विरहांगे जूं साज़िशूं पियूं थियनि, उन मां जेके सादा माण्हू सम्झनि था त रुॻो MQM खे तयारु कयो वियो आहे, MQM पई ॻाल्हाए। MQM माण्हुनि जे लाइक़ु कान्हे जो असीं हुन ते MQM ते वेही ॻाल्हायूं। MQM मां हवा निकिरी चुकी आहे। MQM हाणे उहा दहशतगर्दी वारी ताक़त ऐं सघ नथी रखे। पर MQM जे पोयां इहे इस्लामाबाद में वेठल माण्हू आहिनि जिन्हनि जी पुठी ठपरी आहे। उहा वफ़ाक़ में वेठल ऐं वॾनि सूबनि में वेठल माण्हू आहिनि जिन MQM खे हिन कम सां लॻायो आहे। तंहिंजे करे असीं एॾा सादा कोन आहियूं, ॿिया भले सादा हुजनि, घटि में घटि आउं सादो कोन आहियां जो आउं सम्झां थी MQM जो मुतालबो आहे। MQM त ॾहाकनि खां पई करे, इन्हनि जी चाबी किन ॿियनि भरी आहे। उहे जिन बि इन्हनि जी चाबी भरी आहे, उहे कहिड़े बि उहिदे ते हुजनि, कहिड़ी बि ताक़त रखंदा हुजनि। इहे मुंहिंजी जुमिला ग़ौर कजो। जिन MQM में चाबी भरी आहे, कहिड़े बि उहिदे ते हुजनि, कहिड़ी बि ताक़त रखंदा हुजनि, कहिड़ो बि पावर हुजनि, कहिड़ो बि इख़्तियार हुजनि, उन्हनि खे यादि रखणु खपे त सिंध जे ख़िलाफ़ु साज़िशूं कंदड़ ज़ियाउल हक़ फना थी चुको आहे, सिंध बीठी आहे। अयूब फना थी चुको आहे, यहया फना थी चुको आहे, मुशरफ फना थी चुको आहे। जिन माण्हुनि सिंधनि खे ईअं मुकूबे ॾेखारियूं उहे फना थी विया आहिनि। सिंध बीठी आहे। 7-8 करोड़ सिंधी तव्हांखे पंहिंजे छातीअ में खंजर हणणु ऐं सिंध खे ॿ अध करणु ऐं सिंध खे चीरणु कोन ईंदा। ग़लति फ़हमी मां निकिरी वञो। कॾहिं कॾहिं शइ छेड़णु ॾाढी आसानु हूंदी आहे, पर जा नतीजा निकिरंदा आहिनि।
सिंध जी 700 किलोमीटर डिघो जेको रस्तो आहे उन में लखें करोड़े माण्हू निकिरी ईंदा ऐं चपे चपे ते इंच इंच ते झेड़ो थींदो, इंच इंच ते मज़ामत थींदी, सिंध खे विराइण जी का साज़िश कई वई ऐं पीपल्स पार्टी उन में शरीक आहे। बिलावल लाहौर में वञी उते जे माण्हुनि जे हक़नि जी त ॻाल्हि करे थो, पर सिंध जे ॻोठनि में बिलावल ईअं घिटियुनि में निकिरे थो। सिंध जे ॻोठनि में बिलावल अची केन शाह में ई हले घिटियुनि में, बिना सिक्योरिटी जे लाहौर में त वञे थो, अची हले न अमरकोट में ईअं, अची कंदकोट में हले, तंगवाणी में हले, अची ॾैरकी में हले, उते हुननि खे सिक्योरिटी खपे। छाकाणि सिंधी माण्हू सुवाल पुछंदा त असांजा वसीला लुटिजी विया आहिनि, असांजी तइलीम, असांजो सॼो निज़ाम तबाह कयो आहे। तंहिंजे करे पंजाब जे आवाम खे ख़ुशि करण जी कोशिशि ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहिब बि कई, बेनज़ीर भुट्टो साहिब कई, आसिफ़ ज़रदारी कई, बिलावल साहिब कई, भले जारी रखो, पर इन जो 10% ख़ुशि करण जी कोशिशि सिंध जे माण्हुनि खे बि कयो जिन खे तव्हां तबाह ऐं बर्बादु कयो आहे ऐं तव्हीं उन पार्टी सां बिल्कुलु इतिहाद में गॾु बीठा आहियो। उहे पार्टियूं जेके सिंध खे छुरो आणणु चाहिनि थियूं तव्हीं उन्हनि सां गॾु वेठा आहियो, तंहिंजे करे तव्हीं उन जे ॾोह में शरीक कयो ऐं तव्हीं इन ॾोह खां बाज़ अचो।